अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। दोस्तो नेक्स्ट एपिसोड जी सॼी अपडेट्स ऐं अॼु ड्रामा रिव्यू कंदासीं दुलाब ऐं अचण वारा एपिसोड इन्हनि जी हिकु बहितरीनु अपडेट तव्हांखे ॾियण वारो आहियां। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब जा जेका बि हाणे एपिसोड अचण वारा आहिनि इन्हनि में तव्हां अॻी क़िस्त में ख़ासि करे शाहनवाज़ ख़ान शैतानी करण वारो आहे, कहिड़ी बि तरीक़े सां पुलिस खां छापो हणाए रुस्तम वारनि जे घर जे मथां ऐं इहे छोकिरी वापसि हासिलु करण जी कोशिशि कंदो। होॾां अली ख़ान ऐं जेको आहे पीरल त पंहिंजी ख़ुशीअ में लॻा पिया आहिनि त असांजो मन का ॻण थिए ऐं मुराद बि राज़ी आहे ऐं हाणे ककर वारे ककर खे त ब्रेक ई नथी अचे त मां इहो क़दम खणां। शाहनवाज़ ख़ान असांजो मसइलो हल न कंदो, उनखे यकीन नथो अचे, लेकिन शाहनवाज़ ख़ान कोशिशि कंदो ऐं छोकिरी पंहिंजो रुख अख़्तियार करे था निकिरण जी कोशिशि कंदी। रुस्तम वारा हिन टाइम नाकाम थी चुका आहिनि। पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायो त रुस्तम वारा शाहनवाज़ ख़ान जे प्रेशर में अची वेंदा। तव्हां ॾिठो ईअं ई थियो। ऐं दोस्तो अचण वारा एपिसोड ज़बरदस्त ऐं VIP थियण वारा आहिनि। रुस्तम वारनि जे लाइ बि टफ टाइम पियो आहे अचण वारे एपिसोड में। ऐं मंसूर ख़ान फ़िलहालु हिते ई हूंदो कुझु किस्तनि ताईं, पोइ हू जेल खां ॿाहिरि ईंदो, पोइ हुनजे रिहाई जूं राहूं हमवार थींदियूं। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।